रिपोर्ट करे रहा सनाउल्ला चांडियो तंजीम असला अल फुकरा अल हुसैनिया नक्शबंदिया गोठ सदुल्ला खान चांडियो पारां शहीद मसूद अहमद चांडियो की याद में अजमत मुस्तफ़ा ऐं दस्तार फजीलत जो प्रोग्राम संदस फर्जंदन सईद अहमद चांडियो शबीर अहमद चांडियो की ज़ेर निगरानी थी गुजरियो। आयल नात ख़ानन तालिब हुसैन अबड़ो मोहम्मद मिठल मीणो फ़कीरदीन मोहम्मद चांडियो गुलाम मोहम्मद अबड़ो एहसान अली सरताज अहमद तो नातू पढ़ी महफिल के रौनक बख्शी। तकरीब के खिताब कंदे अल्लामा अवैस अहमद चांडियो ऐं मौलवी गुलाम रसूल अबड़ो चयो था असां सभु मुसलमान पाण में भाइर आहियूं। असांखे घुर्जे त अल्लाह पाक जी रसी के मज़बूती सां पकड़ियो ऐं पाण में टोला टोला न थियूं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾसियल वर्ड ते हलूं, दीन इस्लाम जी तबलीग करियूं ऐं पंहिंजे इलाक़नि में शरीय अहकामात जो पैगाम पहुचाए इंसानी ज़ात जी असलाह करियूं, बुराई खां बचूं ऐं पंहिंजी औलाद खे क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾियारियूं। उन मौक़े ते दस्तार जो दर्जो माणींदड़ तालिबन ऐं संदन उस्ताद हाफ़िज़ सलाहुद्दीन जतोई खे महिमाने ख़ास शबीर अहमद चांडियो ऐं जमात जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट असगर अली चांडियो तरफ़ां हौसला अफ़ज़ाई जी तौर ते इनामात सां नवाज़ियो वियो। जनरल सेक्रेटरी असगर अली चांडियो कैश रोक रक़म ॾिनी ऐं कपड़नि जा वॻा ॾियण जो पिणु ऐलान किया। महफ़िल में काफ़ी तादाद में आशिकाने मुस्तफ़ा शिरकत कई, जिनमें दिलबर चांडियो, मोहम्मद अज़म चांडियो, फ़कीर अब्दुल मालिक, हाफ़िज़ सैफुल्ला, हाफ़िज़ फर्राज लखमीर, अयाज़ अहमद, सलीम अहमद, रहमान अली, मुमताज़ अली, हाजी ग़ुलाम उमर, मज़हर अली, ज़ाहिद हुसैन, अब्दुल रहमान, अब्दुल सत्तार, हाजी मोहम्मद अब्दुल हफ़ीज़, महबूब अली, नादिर अली, रियाज हुसैन, फ़कीर हुसैन अली, गोहर जमील अहमद, नसीर अहमद, ज़मीर चांडियो, मोहम्मद दाऊद, नाज खुदा ॾिनो, मीर हसन, अब्दुल समी, मुजाहिद हुसैन, शमशाद चांडियो, राशिद लाशर ऐं ॿियनि शिरकत कई। लंबो चौड़ो वॾी तक़रीर न कंदुसि जे तव्हांजो साथ रहियो त के 15 मिंट ॻाल्हायां। जेकॾहिं सफ़ा इहो इरादो आहे त हाणे मौलवी हथ कढे त पोइ हिते ई ख़ैर था कयूं, छो त तव्हां बि हिन ॻोठ जा मां बि हितां जो। इंशाअल्लाह ॻाल्हि थींदी क़ुरान मां हर हिकु ॻाल्हि